आगाह कयूं अव्हांखे त सिंध जे घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ ऐं IG सिंध कंदकोट जे दुरानी महर थाणे ते पहुची विया। SSP कश्मीर कंदकोट मीर रोहल खोसो पारां घरू वज़ीर ऐं IG सिंध खे कचे जी सूरत-हाल बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। धाड़ियलनि खे ख़त्म करे कचे खे मुकमल तौर महफ़ूज़ कंदासीं, ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ जो इहो चवणु आहे। ख़बर नाहे त प्रिया कुमारी जी शादी थी वई आहे या को ॿियो मामिलो आहे, इहो ॾिसी रहिया आहियूं। हारिस नवाज़ जो इहो चवणु आहे। IG सिंध जो चवणु आहे त प्रिया जो केस पुराणो आहे, इन मामले ते कमु करे रहिया आहियूं। ॿिया सभु मुख़वी बाज़ियाब थी विया आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया, सिंध जे घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ ऐं IG सिंध रिफ़त मुख़्तार कंदकोट जे दुरानी महर थाणे ते पहुता आहिनि। SSP कश्मीर कंदकोट मीर रोहल खोसो पारां घरू वज़ीर ऐं IG सिंध खे कचे जी सूरत-हाल बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे। ब्रिगेडियर हारिस नवाज़ जो चवणु आहे त धाड़ियलनि खे ख़त्म करे कचे खे मुकमल तौर महफ़ूज़ कंदासीं। ख़बर नाहे त प्रिया कुमारी जी शादी थी वई आहे या को ॿियो मामिलो आहे, इहो ॾिसी रहिया आहियूं। IG सिंध जो चवणु आहे त प्रिया जो केस पुराणो आहे, इन मामले ते कमु करे रहिया आहियूं। ॿिया सभु मुख़वी बाज़ियाब थी आया आहिनि।